जय सच्चिदानंद आयो लाल सभई झूलेलाल। हलो दोस्तों, मां सुनीता कोतवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोतवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे तव्हांजे फ्रेंड्स ऐं फैमिली ऐं सभिनी रिश्तेदारनि सां गॾु शेयर कजो। त अचो त टेस्टी टेस्टी सी रेसिपी स्टार्ट था कयूं। त अॼु असां ते ठाहींदासीं सिंधी सेयल पनीर पटाटा, जेके तमामु ई टेस्टी ऐं डिलीशियस ठहंदा आहिनि। त अचो त सेयल पनीर पटाटनि जी रेसिपी स्टार्ट कयूं। त सभिनि खां पहले मां हिते 400 ग्राम पनीर खयो आहे, जंहिंखे हिन प्रकार सां थोरे से वॾे वॾे पीसनि में कट करे वरितो। तव्हांजी चॉइस आहे, तव्हां चाहो त थोरे नंढे पीसेस में बि कट था करे सघो। ऐं हाणे मां हिकु तईअ में हिकु वॾो चमचो तेल खयो ऐं हिन पनीर खे जेको न असां थोरो सो फ्राई करे वठंदासीं। वधीक न, बिल्कुलु हल्की सी सुनहरी कोटिंग अचे तेसि ताईं तव्हांखे हिनखे फ्राई करणो अथव। ॾिसो, हिन प्रकार सां जेको आहे न, तव्हां हिनखे धीरे धीरे घुमाईंदे हुए ऐं थोरो सो सुनहरो थियण ताईं फ्राई करे वठो। बसि हे ऑलमोस्ट जेको आहे न पनीर फ्राई थी चुको आहे। त हाणे मां हिनखे जेको आहे न तईअ मां कढी वठंदमि ऐं उन खां पोइ जेको आहे न असां हिन में तरंदासीं पटाटा। त मां हिते 2 पटाटा बि कया आहिनि, जेके छिले करे कटे करे रेडी करे वरितो आहे। त पहले पनीर खे मां तेल मां कढी वठंदमि ऐं उन खां पोइ इन ई तईअ में हे 2 पटाटा बि मां तरे करे कढी वठंदमि। इन्हनि खे बि जेको आहे न हल्की सुनहरी सी कोटिंग अची वञे पटाटनि में, तेसि ताईं तव्हां जेको आहे न फुल फ्लेम ते ई तरे करे कढी वठो। ऐं उन खां पोइ असां जेको आहे न हिन भाॼी जी ग्रेवी जी तयारी कंदासीं। त पटाटा बि जेके आहिनि न तरिजी विया आहिनि, इनखे बि मां अलॻि करे वरितो। ऐं हाणे इन ई तईअ में असां विझंदासीं कुझु खड़ा मसाला। त मां हिते 1 चमचो जीरो, 2 लौंग, 4 नंढा फोटा, 4 कारा मिर्च, 1 तेज़ पत्तो ऐं नंढो सो हिकिड़ो टुकड़ो दालचीनी जो खयो आहे। त हे सभु खड़े मसाला जेके आहिनि न मां विझी कया तेल में। ऐं उन खां पोइ मां हिते विधा 2 वॾी साइज़ जा बसर, जेके मां बारीक बारीक कटे करे रखिया। त बसरनि खे बि जेको आहे न असांखे सुठो सुनहरो थियण ताईं भुनणो आहे। जेतिरो सुठे सां असां बसरनि खे भुनंदासीं न, ओतिरी ई भाॼीअ जी रंगत ऐं ख़ुशबू ॿई जेका आहे न सुठी ईंदी आहे। त ॾिसो, हाणे मां हिन में विधुमि थूम, अदरक ऐं साए मिर्च जी पेस्ट, जेके मां कुटे करे रेडी करे रखियो। मां लॻभॻि 6 ॻड़ियूं थूम जी कई आहिनि, 1 इंच अदरक जो टुकड़ो ऐं 2 सावा मिर्च। त बसि हाणे हिनखे बि सुठे सां भुनी वरितो असां। ऐं ॾिसो, हाणे बसर जो जेको आहे न कलर काफ़ी चेंज थी चुको आहे, काफ़ी हद ताईं जेको आहे न सुनहरो थी चुको आहे। ॾिसो हिन प्रकार सां। त इन स्टेज ताईं तव्हांखे बसरनि खे सुठे सां भुनी वठिणो अथव। ऐं उन खां पोइ मां विधमि हिते 4 टमाटनि जी पेस्ट ऐं टमाटनि खे सुठे सां मिक्स करे हिन स्टेज में हिन में जेको आहे न विझी छॾंदमि लूणु स्वाद अनुसार। लूणु विझण सां टमाटा जेके आहिनि न थोरा जल्दी ॻरी वेंदा आहिनि, जल्दी जेके आहिनि न सुठा नरम थी वेंदा आहिनि। ऐं हाणे हिनखे असांखे ढके करे 5-7 मिंट सुठे सां सिझाए वठिणो आहे। ऐं ॾिसो, हिन खां पोइ टमाटा जेके न सुठा जीअं सिझी वेंदा आहिनि न 5 मिंटे खां पोइ, त हिनखे करे वठो तव्हां सुठे सां मिक्स। ऐं हिन स्टेज ते असां हिन में विझंदासीं मसाला। त मां हिते विधुमि 1/2 चमचो हैड, 1 चमचो धाणा, 1/2 चमचो भुनियल जीरे जो पाउडर, 1 चमचो काश्मीरी लाल मिर्च। ऐं हाणे हिन सभिनि खे सुठे सां था करे वठो मिक्स। ऐं 2-3 मिंट जेको आहे न मीडियम टू लो फ्लेम ते असां हिन मसालनि खे बि सुठे सां भुनी वठंदासीं। मसालनि खे सुठे सां भुनण सां भाॼी में सुठी ख़ुशबू बि ईंदी आहे ऐं रंगत बि। त बिल्कुलु मीडियम टू लो फ्लेम ते ई तव्हां मसालनि खे सुठे सां भुनी वठो। ऐं ॾिसो, हाणे जेको आहे न सुठे सां हिन में जेको भुंजी वियो आहे न मसालो। ऐं हाणे मां हिन में विझंदमि तरियल वारो पनीर ऐं तरियल पटाटा। ऐं हाणे हिन पनीर ऐं पटाटनि खे बि असां जेको आहे न 1-2 मिंट सुठे सां हिन बसर ऐं टमाटे वारी ग्रेवी में भुनी वठंदासीं। सुठे सां हिनखे जीअं असां भुनंदा आहियूं न, त पनीर में सुठो मसालनि जो जेको आहे न फ्लेवर अची वेंदो आहे। ऐं हाणे मां विधुमि 1 कोप पाणी। पाणी तव्हां पंहिंजे हिसाब सां थोरो घणो घटि वधि करे था सघो। जे अगरि तव्हां फुल्कनि सां खाओ था त पाणी थोरो सो घटि ई विझंदा आहियूं असां। ऐं जे अगरि चांवरनि सां गॾु खाऊं था त थोरी सी रस जेका आहे ज़्यादा खपंदी आहे। त हाणे मां हिते विधुमि 1 चमचो भुनियल कसूरी मेथी, जंहिंखे क्रश करे पाउडर ठाहे वरितो, ऐं 1/2 चमचो गरम मसालो। ऐं बसि हिनखे तव्हां सुठे सां करे वठो मिक्स। ऐं उन खां पोइ जेको आहे न असां हिनखे सिम ते ढके करे 2-4 मिंट सुठे सां सिझाईंदासीं। उन सां छा थींदो न, भाॼीअ में सुठो फ्लेवर अची वेंदो। त ॾिसो, 5 मिंटे खां पोइ जीअं ई पूरो ऑयल सेपरेट थी वियो न,
भाॼीअ मां इन जो मतिलबु असांजी भाॼी तयारु थी चुकी आहे। त बिल्कुलु ऑयल सेपरेट थियण ते ई तव्हांखे सुठे सां हिनखे सिम ते सिझाइणो अथव ऐं बसि तयारु आहे असांजा सेयल पनीर पटाटा जेके मां सर्व थी करे वठां ऐं बसि उन जे मथां जेको आहे थोरो सो मां बारीक कटियल सावा धाणा विधा। त फ्रेंड्स कीअं लॻियो तव्हांखे मुंहिंजी अॼु जी रेसिपी सेयल पनीर पटाटनि जी ज़रूरु ॿुधाइजो ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों दफ़ो आया त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स ऐं फैमिली सां गॾु शेयर कजो। जल्दी मिलूं था, तेसीं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।